कंडियार ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में रोडनि रस्तनि ते अज़ादारनि पारां मख़सूस अंदाज़ में भेटा पेश कई वई। 6 मुहर्रम उल हराम जो तमामु पुराणो करबला जे नंढड़े शहीद शहज़ादे अली असगर घोट क़ासिम अलैहिस्सलाम शहज़ादा हज़रत अली अकबर अलैहिस्सलाम जे दस्तार सहुरे ऐं ॿियनि तीरकनि जी ज़ियारत सां गॾु तारीख़ी क़दीमी मातमी जुलूस मासूमेन इमाम बारगाह मां बरामद कयो वियो, जेको पंहिंजे रिवायती रस्तनि तां थींदो कल्याणनि जे पिण शेखनि जे पिण ते मस्जिद फ़ातिमा ज़हरा में मग़रिब जी नमाज़ बाजमायत अदा कई वई। जुलूस असलम शाह जे पिण खां थींदो मुराद अली शाह सेंटर ते पहुतो। उते मजलिस अज़ा बर्पा कई वई। मजलिस अज़ा खे अल्लामा सैयद इख़्तियार हुसैन नक़वी ख़िताब कयो। चमन बाज़ार में मक़ामी नुहा ख़्वान नुहा पढ़िया ऐं सीना ज़नी कई। जुलूस में अज़ादारनि ज़ंजीरुनि गुर्ज़नि चाकुनि सां मातम कयो। जुलूस मासूमेन इमाम बारगाह में नहर कयो वियो ऐं मोमिननि लंगर इमाम हुसैन अलैहिस्सलाम तक़सीम कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।